बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भलीकार मीरपुर माथिलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवड़ मूजिब जिसकम बशीर खान कुरैशी ऐं जिसकम आरीसर जे सॾ ते बिलाल काका जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। कारकुननि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब खां रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गश्त करे बिटाई चौक अॻियां धरणो हयो वियो। रैली में वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। रैली दौरान कारकुननि अफ़गानी पठाणनि जी नेकाली जो मुतालबो कंदे बिलाल काका जे कातिलनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे फ़कीर रमज़ान कलवड़, वहीद सिंधी, मीर हसन लाशारी, एडवोकेट अब्दुल मजीद मीरबार, सनाउल्ला हनीफ सूमरो सिंधी, कामरान रशीद सिंधी, एडवोकेट नदीम मलाणो ऐं ॿियनि चयो त सिंध में गैर क़ानूनी तौर 40 खां 50 लाख अफ़गानी पठान रहनि था। हुननि चयो पंजाब में धारियनि जी आबादकारी ते बंदिश ऐं सिंध में धारिया आबाद कया विया आहिनि। हुननि चयो त असीं सिंधी पंहिंजी सिंध धरती ते महफ़ूज़ न आहियूं ऐं असां आख़िर केसिताईं पंहिंजनि प्यारनि जा लाश खणंदासीं। अॻवाननि सिंध वासियुनि खे पुरज़ोर अपील कई त सिंध अंदरि अफ़गानी पठाणनि जो मुकमल तौर सोशल बाइकाट कयो वञे ऐं संदनि किराए ते ॾिनल दुकानूं ऐं घर वापसि वरिता वञनि।